गुरु नानक देव जी जयंती ऐं ॾेव ॾियारी कार्तिक पूर्णिमा सिंधी समाज घणी उत्साह ऐं ख़ुशीअ सां गॾु मनाई। जुड़ल रहियो हुन सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर सोनी इसरानी सां गॾु सिंधी भजन सिंधी न्यूज। देश जे घणई शहरनि में सिंधी समाज गुरु नानक देव जी जयंती ते सत्संग कयो, प्रभात फेरियूं कढियूं। राजस्थान जे भरतपुर शहर जी पूज्य सिंधी पंचायत समिति जे पारां 15 ॾींहनि ताणी हलण वारे पाठ साहिब जे समापन ते भोग पाई करे अरदास कंदे सभिनी जे भले जी कामना कई ऐं गुरुनि जो लंगर चखियो। पूज्य सिंधी पंचायत समिति भरतपुर जे मीडिया प्रभारी हरीश हिरदानी ॿुधायो कि सिंधी धर्मशाला में सत्संग कीर्तन थियो। हिन ई विच में पंचायत जे पहिरीं रही चुकल अध्यक्ष ऐं हाणे जे कार्यकारिणी सदस्यनि जो सम्मान कयो वियो। शाम जो सिंधी भजन संध्या में भक्तिमय माहौल ठहियो। हिन ई में सभिनी छेज करे ख़ुशियूं मनायूं। हिन खां हिकु ॾींहुं पहिरीं पूज्य सिंधी पंचायत समिति भरतपुर जे पारां गुरु नानक जयंती उत्सव ते प्रेम ऐं एकता जो संदेश ॾींदे प्रभात फेरी शहर में निकारी। प्रभात फेरी में शहर जे सभिनी सिंधी परिवारनि श्री गुरु नानक देव जी जा गीत जे माध्यम सां यशोगान ऐं शुकरानो कयो ऐं सुहिणी शहनाई जी धुन ते नौजवान सिंधियुनि छेज जो सुहिणो प्रदर्शन कयो। कार्यक्रमनि में सेऊमल पमनानी, कमल मतलानी, चंद्र कुमार, भोलाराम देवनानी, चंद्र प्रकाश श्यामनानी, नानक राम, मोहनलाल, कन्हैयालाल प्रकाश, दीपक टिलवानी, धीरज, गोपाल पगवानी सां गॾु ई पंजाब सिंध सेवा समिति जे कार्यकर्ताउनि ऐं घणई सिंधियुनि परिवारनि हिसो वरितो। ॿिए तरफ़ जूनागढ़ जे लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत सां गॾु सॼे सिंधी समाज गिरनार दरवाजा ऐं गिरिराज सोसाइटी जे गुरुद्वारे में दर्शन जो लाभ वरितो। हिन मौक़े ते कच्छ जा सांसद श्री अमित चावड़ा, जूनागढ़ जा महापौर धीरूभाई गहेल, नगर भाजपा अध्यक्ष श्री पुनीत शर्मा, मीडिया प्रकोष्ठ जा श्री गौरव रुपरेलिया, अध्यक्ष श्री लालचंद गहनानी सां गॾु ई अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत जा राष्ट्रीय अध्यक्ष श्री भागचंद सुखाणी जी कालूबाई मौजूद रहिया। सभी सम्मानित जननि जो पदाधिकारियुनि स्वागत सम्मान कयो। मथुरा में भी सिंधी समाज ऐं गुरु नानक देव जी जयंती सुहिणे रूप में मनाई वई। सिंधी वेलफेयर फाउंडेशन जी अध्यक्ष श्रीमती गीता नाथानी ऐं महासचिव एडवोकेट अनीता चावला जे नेतृत्व में सभिनी भेनरुनि कार्तिक पूर्णिमा, देव दिवाली ऐं गुरु नानक जयंती ते सभिनी खां पहिरीं गुरुद्वारे में वञी मथो टेके आशीर्वाद वरितो ऐं शाम मथुरा जी प्रसिद्ध यमुना किनारे जे विश्वराम घाट ते सामूहिक रूप सां दीपदान कयो ऐं आरती कई। ॿिए तरफ़ कोटा जे गुमानपुरा स्थित संत कंवर राम सिंधी धर्मशाला में गुरु नानक जयंती ते अध्यक्ष श्री गिरधारी पंजवानी जे नेतृत्व में प्रसाद वितरण सां ही गॾु ज़रूरतमंदनि खे भोजन ऐं राशन सामग्री उपलब्ध कराई। हिन मौक़े ते वासुदेव, जया वाधवानी, नंद राजानी, मुकेश ओजानी आदिनि सहयोग कयो। ऐं आख़िरी ख़ासि ख़बर महाराष्ट्र मां गांधीनगर कोल्हापुर जे सिंधियुनि भाउरनि श्री गुरु नानक जयंती घणी उत्साह सां गॾु मनाई। सत्संग कयो वियो, प्रभात फेरी शहर में निकारी वई। हीअ कार्यक्रम 15 ॾींहनि ताणी हलियो। कीअं लगी अॼु जी असांजी हीअ ख़बर ऐं तव्हां पंहिंजे शहर जी भी कोई न्यूज, कोई ख़बर जेका भी सिंधी कार्यक्रम थियनि था तव्हां मूंखे मोकिले था सघो। ऐं कोई भी अगरि तव्हां भजन था ॻायो, गीत था ॻायो सिंधी में, उहो भी तव्हां मूंखे मोकिले था सघो। मुंहिंजे सिंधी चैनल ते तव्हांजी हर सिंधी ॻाल्हि तुरंत स्वीकार आहे ऐं हुनखे मां प्रदर्शित कंदुसि। ऐं पूरे देश ऐं दुनिया में रहण वारा जेतिरा भी सिंधी परिवार आहिनि जेको हिनखे ॾिसनि पिया, हिनखे शेयर करण, लाइक करण, कमेंट करण ऐं अगरि असांजे चैनल सां गॾु तव्हां नया जुड़ल आहियो त सब्सक्राइब जरूर करनि ताकि कोई भी अहिड़ी वीडियो तव्हांखे लगातार मिलंदी रहे। त ठहियल हुजो असां सां गॾु, जुड़ल रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहियो सिंधी भजन सिंधी न्यूज, किशोर सोनी इसरानी सां गॾु।